अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो पंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो ज़िले शिकारपुर जो सभ खां वधीक ॾिठो वेंदड़ न्यूज़ चैनल सचाई वेब टीवी न्यूज़। मदई जी टाउन इंतज़ामिया जी नाअहली साम्हूं अची वई आहे। मदई जी टाउन जी मुंतखब काबीना पंहिंजो टाइम पीरियड ख़त्म थियण जे वेझो हुजण बावजूदु पंहिंजो क़िबलो दुरुस्त न कयो। शहर जो ड्रेनेज सिस्टम मुकमल तबाह, शहरी अज़ियत सां मुंहुं ॾियण लॻा। मदई जी टाउन जो चेयरमैन नजफ़ ख़ान कमारियो तोणे वार्ड मां अनअपोज़ चूंडजंदड़ मेंबर एडवोकेट सैयद दुरमामंद शाह अहले महला खे ड्रेनेज जी बुनियादी सहूलत ॾियण में मुकमल नाकाम। शहरी सरापा एहतजाज। नाज़रीन, अवां सां ख़बर शेयर कंदा हलूं त मदई जे मुशवाणी ऐं दाया महले जी मेन घिटी गंदे पाणी सां भरिजी वई आहे, जंहिं सबबि अहले महला जी औरतुनि, माज़ूरनि, पोड़नि तोड़े स्कूली शागिर्दनि खे सख़्त तकलीफ़ सां मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। नाज़रीन, ही मंज़र जेको अवां ॾिसी रहिया आहियो, ही वार्ड नंबर 4 जे दाया ऐं मशवाणी महले जी मेन घिटी आहे, जितां रोज़ाना सवे माण्हुनि जो गुज़र थींदो आहे। मगर अफ़सोस टाउन इंतज़ामिया जी नाअहलीअ सबबि अहले महला सख़्त कर्ब में मुब्तला आहिनि, जॾहिं त चूंडियल नुमाइंदा तोड़े ब्यूरोक्रेट ख़्वाब गफ़लत में सुतल आहिनि। नाज़रीन, अहले महला जो चवणु आहे त वार्ड जो मेंबर बि वॾेरो, टाउन चेयरमैन बि वॾेरो, टाउन ऑफिसर बि वॾेरो। आख़िर उन्हनि खे ग़रीबनि जे मसइलनि तां दिलचस्पी कहिड़ी? ही शहर जे ड्रेनेज सिस्टम जो डिस्पोज़ल आहे, जेको गुज़िरियल 15 सालनि खां ख़राब आहे, जॾहिं त हिन डिस्पोज़ल जी मशीनरी, मोटर तोड़े दर दरवाज़ा चोरी थी विया आहिनि, पर अॼु ताईं हिन जी मालिकी न थी सघी आहे। अचो त ॾिसूं त हिन सख़्त ॾुखियनि मसइलनि खे मुंहुं ॾींदड़ महले वासी सचाई न्यूज़ सां कहिड़ा था वीचार वंडनि। जी अचो त उन्हनि जा वीचार ॿुधूं त हू ड्रेनेज सिस्टम जे नाकार सिस्टम मुतालिक़ छा था चवनि। जी सर मुनीर साहब, ही छा मसइलो आहे? घिटी में एॾो सारो पाणी बीठो आहे। भास पहिरियों त असां तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त असांजे मदे जी या जेके बि कामोरा या सियासतदान आहिनि, वोट वठण महिल हिते ओताकनि ते अचनि था, गॾु थियनि था, मिनतूं कनि था त असांखे वोट ॾियो। उन खां वोट वठे वञण खां पोइ ग़ाइबु आहिनि। असांजो सरकारी डिस्पोज़ल आहे, मुंहिंजे ख़्याल में तक़रीबन 15 सालनि खां ट्रांसफार्मर लाए विया आहिनि, गेट पटे विया आहिनि, को सिस्टम सही न आहे। हीअ तव्हांजे साम्हूं आहे, सॼा कामोरा रहनि था, DC रहनि था, SDM रहनि था, वॾेरा रहनि था, उहे सुता पिया आहिनि। असां पाण तव्हांजे साम्हूं बीठा आहियूं, गज़ेटेड ऑफिसर, असांजे घरनि जे अॻियां इहा हालत आहे। तव्हां छा था सम्झो कंहिंजी नाअहली आहे? इंतज़ामिया जी, जेको मदे जी इंतज़ामिया संभालनि था, माशाल्लाह चेयरमैन मदे जी जो, SDM, DC, इंजीनियर सभु सुता पिया आहिनि। उनखे को चवण वारो न आहे, न को नेब आहे, न को एंटी करप्शन आहे जो इन्हनि कामोरनि खे या इन्हनि माण्हुनि को रिकॉर्ड तलब करे त माल वियो काॾे। जीअं त साईं तव्हां इहा सॼी रिकॉर्डिंग बि कई ऐं ॾिठो बि सही, गुज़िरियल 3 सालनि खां वठी करे असांजे बच्चनि सां, नियाणियुनि सां, भाइरनि सां, बुज़ुर्गनि सां, सभिनी सां आज़ार आहे। न कोई नमाज़ ते वञी सघे थो, न ई ॿियो कोई माना पंहिंजे घरनि ताईं महदूद थी आहियूं असां। हाणे 3 सालनि खां वठी करे दाया बि दरख़्वास्तूं ॾेई आख़िर उन्हनि बस करे घर में वेही रहिया, पर को माना अज़ालो हिन जो नथो थिए। टाउन चेयरमैन ॾे बि असां जेको आहे लिखियो आहे, हिकु ॿ दफ़ो DC साहिब ॾे पाण असां जेको आहे कमेटीअ जी सूरत में विया आहियूं, उॾऊं बि मसइलो जेको आहे हल न थियो आहे। ऐं उनखां बाद बार असां पंहिंजे फेसबुक जे ज़रिए, तव्हां सहाफ़ियुनि जे ज़रिए, मीडिया जे ज़रिए असां ॾिनो आहे, पर कोई बि अञा ताईं अज़ालो न थियो आहे। ऐं हेॾे असां ॾे वोट वठण लाइ जीअं साईं जन ॻाल्हि कई त बार हर को अचे थो, पोइ ख़ातिरियूं बि असांखे कराइनि था, हिकु दफ़ो वोट वठी था वञनि, हेॾे ज़हमत नथा करनि त हिते अची करे कोई इहा रिकॉर्डिंग वग़ैरह ॾिसनि। 3 4 साल त 10 साल गुज़िरियलनि खां वठी करे उहो खूह किनो बंदि पियो आहे, हले नथो, पाणी निकिरणु नथो थिए, जेके नाला आहिनि अॻिते उहे बंदि था थी वञनि, बंदि था करनि, सॼो पाणी हिते माना घिटियुनि में बीहजी थो वञे। हाणे इन जो असां कंहिंखे चऊं? माना सिर्फ़ु पिटीशन दाख़िल न थी आहे, बाक़ी हर UC चेयरमैन ताईं माण्हू पहुता आहिनि। तव्हांजा चङा मुड़ुस जेके असांजे शहर जा आहिनि, जेके उहिदेदार आहिनि, उन्हनि ताईं ख़बर आहे, उन्हनि जी इंफॉर्मेशन आहे। सोशल मीडिया जे थ्रू असां कंपेन हलाई आहे, ऐं तव्हां साफ़ी हज़रात जे थ्रू बि असां हाणे कंपेन हिकिड़ी अञा हिनखे एक्टिवली हलाईंदासीं त बराए महिरबानी जेके अथोराइज़्ड माण्हू आहिनि, इंतज़ामिया वारा सुजाग थियनि, अचनि, विज़िट कनि, ॾिसनि छा हालत आहे, कीअं जीअं जंजाल थी वियो आहे।
साम्हूं DC साहिबु वग़ैरह हे साईं मुनीर शाह जी उतां करे अॻियां असां बीठा आहियूं ऐं अॻियां बि हाई कोर्ट जा या सुठी लेवल जा माण्हू असां हिते रहनि था पर हीअ इंतिज़ामिया जी बदनिज़ामी जे करे असां ॾाढो सफ़र कयूं था बचड़ा बीमार थी वेंदा स्कूल कीअं वञनि ॿारनि जे लाइ मसइलो तव्हां 5 मिंट अॻ में ॾिसो त जे ॿार लंघनि पिया त उन्हनि सां केॾो प्रॉब्लम हुयो ॿारनि खे खणी असां कुलनि ते उन्हनि खे रोड क्रॉस करायो आहे इहो वॾो प्रॉब्लम आहे बराए महिरबानी सुजाॻ थियो पंहिंजो शहर आहे पब्लिकली इशू आहे कोई कंहिंजो पर्सनल मैटर कोन्हे हे पब्लिक जो इशू आहे सॼे शहर जो किचिरो हितां थो करे हिनखे जेतिरो जल्दी एड्रेस कंदव जेतिरो जल्दी हल कराईंदव असां तव्हांजा थोरा रहंदासीं वॾी महिरबानी जेको मसइलो आहे दाया जोखिया मछाणी मिरानी मला बिल्कुलु नुक़सानु आहे असांजे लाइ बल्कि असांजे घर मां नाली क्रॉस करे थी उन खां पोइ हलो मां तव्हांखे ॾेखारियां असांजे घरनि में पाणी बीठो आहे असांजा बचड़ा ॿारनि जो गुज़र सफ़र अचणु वञणु ॾाढो तमामु तंग आहे नंढी मासूमड़ी बीठी आहे हाणे इहा काॾो वञे नाली किथां आहे रस्तो किथां आहे इहा हिन ॻाल्हि सम्झ में कोन ईंदी हिनखे पोइ हिते मोटाए वञे जे बीठा आहियूं त जे न आहियूं त शायदि नाली में गटर में ॿार ॿुॾी मरी वञनि ट्रांसफार्म जेको आहे ट्यूबवेल उहो जेको आहे वक़्तु जो UC चेयरमैन उहो लाहे वियो कुझु अर्सो अॻु में माना 10 साल अॻु पोइ उन खां पोइ इहो सॼो सिस्टम ख़राबु थी वियो आहे धर्म भरम थी वियो आहे शहर वासियुनि सचाई न्यूज़ सां ॻाल्हाईंदे इहो पिणु ॿुधायो त अहिड़े परेशान कुन कंडीशन जंहिंमें असांजे महले जूं औरतूं तोड़े मासूम ॿार हिक ॿिए जे अज़ीज़नि जे घरनि ॾांहुं अचण वञण लाइ बि सख़्तु मुश्किलात साम्हूं ॾेई रहिया आहिनि जे बाबति टाउन इंतिज़ामिया तोड़े चूंडियल नुमाइंदनि खे रिटन तोड़े वर्बली दांह ॾेई चुका आहियूं पर अफ़सोस त चूंडियल नुमाइंदा सिर्फ़ु ख़ाली दम दिलासा ॾियण में पूरा आहिनि मसीह ख़ान डिस्ट्रिक्ट चेयरमैन आयो ऐलान करे वियो त मां तव्हांखे डिस्पोज़ल बहाल थो करे ॾियां विदिन महीने में मां DC सां ॻाल्हाईंदुमि हिन महिल त आगा मसीह ख़ान पंहिंजे बिरादर जे केसनि में फेस करे थो असांजे इलाइक़े खे अचे ई नथो आयो ई न आहे नजफ़ ख़ान आहे असांजे डिस्ट्रिक्ट जो तालुके जो चेयरमैन आहे सरदार आहे अचे असां कई दफ़ा मां पाण पर्सनली हुनखे रिक्वेस्ट कई आहे त असांखे डिस्पोज़ल बहाल करे ॾियो ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो मूंसां मिलियो आहे हफ़्तो पहिरियों मां हुनखे रिक्वेस्ट कई आहे उन इंजीनियर सां ॻाल्हायो चई असां अचे थो पियो हे यको अचे थो जेसि ताईं तमामु पब्लिक ॿुॾे मरे उन खां पोइ ईंदा हा नाज़रीन इन वक़्तु असां मधेजी टाउन जे दाया मछवाणी महले जे मेन घिटीअ में मौजूदु आहियूं जिते मुंहिंजे खॿे पासे जेको आहे साईं मुनीर शाह जिन जी ओताक बि आहे ऐं हीअ जेके दोस्त आहिनि त दाया ऐं मछवाणी महले जा गॾियल जेके आहिनि उहे नौजवान आहिनि हितां जा रहवासी आहिनि उहे एहतिजाज करे रहिया आहिनि त हीअ जेका घिटी आहे मेन इन में गंद किचिरो ऐं जेको डिस्पोज़ल जो पाणी आहे उहो उथली पियो आहे ऐं उन सां उन्हनि खे इंतिहाई दर्जे जी तकलीफ़ आहे हीअ सवाल कनि था हितां जे चूंडियल नुमाइंदनि खां जेको हितां 4 दफ़ा घटि में घटि MNA रही चुको आहे अलहाज घोसबख्श ख़ान महर ऐं हितां कई दफ़ा जेको आहे MPA रही चुको आहे स्पीकर सिंध असेंबली मौजूदा आगा सिराज ख़ान दुरानी ऐं हिकु ॿ दफ़ो जेको MPA कमारिया सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो रहियो आहे ऐं हितां जी सरकर्द धुरियूं जेके आहिनि उहे नजफ़ ख़ान कमारियो जेको टाउन चेयरमैन आहे मौजूदा हिन वक़्तु बि ऐं उहे वियल आहिनि हिन वक़्तु ईरान जेको आहे ज़ियारतुनि ते हीअ जेके आहिनि दोस्त इहो बि चवनि था त ठीकु आहे हज उमिरो ऐं ज़ियारतूं बि उहो सवाब जो कमु आहे पर उनखां वधीक उन्हनि खे इहा शइ इल्म में हुजणु घुरिजे त हीअ ख़ल्क़ी ख़िदमत जेका आहे उनखां वधीक अजुर वारो कमु आहे ऐं उहे माण्हू जेके आहिनि जेके उन्हनि शयुनि खे सवाब सम्झी करे उते लखे रुपया ख़र्च बि कनि था ऐं वक़्तु बि ॾियनि था उन्हनि खां रिक्वेस्ट आहे हिन माण्हुनि जी त उहे ज़ियारतुनि जे बजाए हिते ख़ल्क़ी ख़िदमत कनि हितां जे उन्हनि जी ज़िमेवारी बि आहे न्यूज़ चैनल सचाई वेब TV न्यूज़।